तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, मीडिया जे दोस्तनि जी। अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस जेकी आहे, जेके असांजा दोस्त उम्मीदवार हुआ पाकिस्तान पीपल्स पार्टी जा, उन्हनि टिकट लाइ अप्लाई कयो ऐं जीअं त टिकटूं पाकिस्तान पीपल्स पार्टी अनाउंस करे छॾियूं आहिनि, त उन हिसाब सां जेके जेके पार्टी लाइ उन्हनि दरख़्वास्त ॾिनी बीठा, उन हिसाब सां जीअं पंहिंजो लगारी साहिबु आहे, मुख़्तियार लगारी साहिबु, ज़ुल्करनैन खोखर साहिबु आहे ऐं पंहिंजो दरिया ख़ान मरी साहिबु आहे, उहो उन सिलसिले में अॼु हथ था खणनि पार्टी जे हक़ में। उनजे हिसाब सां इहा प्रेस कॉन्फ्रेंस घुराई वई आहे ऐं इन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी, छो कि टिकट अप्लाई करणु हर कंहिंजो हक़ आहे। पोइ पार्टी हिकिड़े खे ई टिकट ॾींदी ऐं इन वॾी महिरबानी दोस्तनि जी, त उन्हनि हथ खणनि था अॼु ऐं आरो के वञी करे पंहिंजी हथ खणी दरख़्वास्त ॾींदा। वधीक जेके तव्हां सवाल जवाब आहिनि, इमदाद साहिब बि वेठो, असीं वेठा आहियूं, जेको बि हुजे त ॿुधायो उन हिसाब। ऐं थैंक्स कंदुसि ज़ुल्करनैन खोखर साहिबु, रईस दरिया ख़ान मरी साहिबु, असांजो भाउ मुख़्तियार अहमद लगारी साहिबु, जो उन्हनि महिरबानी कई आहे। मुंहिंजे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट साहिबु ब्रीफिंग ॾिनी। ऐं अॼु इहो चवंदुसि हिन जो शुक्रगुज़ार आहियूं असीं, पर ॿी ॻाल्हि इहा चवंदुसि त जेतिरा दोस्त पाकिस्तान पीपल्स पार्टी में अप्लाई कंदा सीटनि ते, ओतिरी पाकिस्तान में ख़बर पवंदी त कहिड़ी पार्टी मक़बूल आहे। सो सिंध जे हर तक ते 10 माण्हुनि पाकिस्तान पीपल्स पार्टी में अप्लाई कयो ऐं उन्हनि नॉमिनेशन बि ॾिना, पर अॼु अलाह जी महिरबानी सां उहो बि उन्हनि पार्टी जे हुकम ते नॉमिनेशन भरिया ऐं अॼु उहे वरी पार्टी जे हुकम ते हथ खणनि था। ऐं उन्हनि खे जो शुक्रिया अदा थो कयां। ऐं ॿी ॻाल्हि इहा जेका तव्हां ॻाल्हि कई, इलेक्शन जे सीज़न में माण्हू कावड़बा आहिनि, नाराज़गियूं ॾेखारींदा आहिनि, पर पोइ अलाह जी महिरबानी सां वरी जॾहिं सिंध जूं रवायतूं आहिनि त लंघे वञिबो आहे त मान ॾींदा आहिनि। सो असांजा जेके बि दोस्त नाराज़ आहिनि, इंशा अल्लाह ताला उन्हनि सभिनी खे परचाईंदासीं ऐं उहे सभु असां सां गॾु हूंदा। पाकिस्तान पीपल्स पार्टी हींअर न रुगो सिंध में पर पूरे पाकिस्तान में हिकिड़ो ज़बरदस्त रिज़ल्ट ॾींदी। तव्हां ॾिसो त पाकिस्तान पीपल्स पार्टी खां सवाइ का पार्टी मैदान में कोन्हे, का पार्टी अञा नून लीग टिकटूं तक़सीम कोन करे सघी आहे। ॿियनि पार्टियुनि जो हाल ॾिसो पिया, मूं टीवी ते बि चयो आहे, ॿियनि चैनलनि ते बि जिते मौक़फ़ ॾिनो आहे, मूं चयो पियो इलेक्शन त बात जी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं का पार्टी सीरियस कैंडिडेट नॉमिनेशन त हाणे हर को भरे थो, हर कंहिंजो हक़ आहे। हाणे मुंहिंजे तक में हिकिड़े कश्मीर जो बि नॉमिनेशन भरियो आहे, हिकिड़ो मटियारी जो बि जे नॉमिनेशन भरियो आहे। सो इहो माण्हुनि जो हर को पॉलिटिकल आउं चवां थो, इहो रांदि आहे। सियासत में को मुखालफ़त थींदी आहे, सियासत में काई झेड़ो फॾो कोन थींदो आहे। सो इहो हर कंहिंजो हक़ आहे। पर अलाह जी महिरबानी सां पीपल्स पार्टी में टंडो लायार में तव्हां ॾिसो त का बि शख़्सियत अहिड़ी कोन्हे जेका लोकल हुजे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मुखालिफ़ हुजे। बाक़ी हाणे को किथां आयो आहे, को किथां आयो आहे, उनजो हक़ आहे। इहो डेमोक्रेटिक प्रोसेस आहे, इन प्रोसेस मां असांखे गुज़रणो आहे। सो इंशा अल्लाह ताला 8 फरवरी ते न रुगो टंडो लायार पर पूरे पाकिस्तान में चेयरमैन बिलावल भुट्टो खे ऐं तव्हां दोस्तनि जे मीडिया वारनि जे साम्हूं पहिरीं मुबारकबाद ॾियूं था। हुनखे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी प्राइम मिनिस्टर नामज़द करे चुको आहे। असां 15 साल इन ॻाल्हि जो इंतज़ारु कयो आहे। 15 सालनि खां इन वेट में आहियूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी अगरि कंहिंखे वज़ीर आज़म ॾिसणु घुरे थी, उहो भुट्टो खे ॾिसणु घुरे थी, जेको इनशा अल्लाह ताला तव्हांजी दुआउनि सां, तव्हांजी महिरबानियुनि सां, सिंध जी आवाम जी दुआउनि सां, पंजाब जी आवाम जी दुआउनि सां, KPK जी आवाम जी दुआउनि सां ऐं बलूचिस्तान जी आवाम जी दुआउनि सां इनशा अल्लाह ताला बेनज़ीर भुट्टो साहिबा जो लाल हिन मुल्क जो वज़ीर आज़म थियणु वञे पियो। उन तव्हां मीडिया जे दोस्तनि जी असांखे सपोर्ट खपे ऐं आवाम जी सपोर्ट खपे। सो इनशा अल्लाह ताला कामयाबु थींदासीं। हिकिड़ो अर्ज़ु कयां, टंडो लायार में न तव्हां अॼु टपड़ खणी आहियो, न अॼु हिते टपड़ खणी आहियो, न जेके तव्हां वेठा आहियो। अलाह जो शुक्र आहे जे रोड ते वेठा आहियूं, इहो कलाकनि जा कलाक रोड बंदि हूंदो हुयो, जेको डबल रोड आहे टंडो अलायार में। अॼु अलाह जी महिरबानी सां रिंग रोड आहे, न त कई असांजा दोस्त जेके परियां मीरवा रोड वठी ईंदो हुया, रामले जे मेले में उन्हनि जा ॿार बचा कलाकनि ताणी इंतज़ारु कंदा हुया। अॼु हर कंहिं माण्हू खे ईज़ी गोइंग आहे। तव्हां टंडो आदम खां टंडो अलायार रोड डबल रोड थी वियो आहे। चंबड़ खां टंडो अलायार उहो मेडा मिसण में नसरपुर जिते किथे। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, दुनिया में हमेशह बहितरी लाइ गुंजाइश रहंदी आहे।
अञा असांखे एजुकेशन बहितर करणु खपे, असांखे हेल्थ बहितर करणु खपे, असांखे शयूं बहितर करणु खपनि। त हिन शहर जा विटनेस आहियो त टंडे अलायर में सूरत हाल ट्रैफ़िक जी छा हुई। अॼु अलाह साईं जी महिरबानी सां सॼी सिंध तव्हां उते बहितर थिया आहिनि। टंडो अलायर खे मौक़ो मिलियो, आउं वज़ीर वर्क्स जो, शाह साहब वज़ीर रहियो। हू चवंदा आहिनि सियाड़े जी सवर हर को पंहिंजे ॾे छिकींदो आहे। टंडो अलायर टू टंडो मोहम्मद खान रोड अलाह जी महिरबानी सां थी वियो आहे। उहो चंबड़ खां गुलाब लिगारी हैदराबाद ताणी इहो ई 44 फुट जो रोड थी वियो आहे। सो इन हवाले सां पीपुल्स पार्टी जेकॾहिं टंडो अलायर जा माण्हू वोट कनि था त पीपुल्स पार्टी सर्व बि कयो आहे। बाक़ी बहितरी जी गुंजाइश, तव्हां घणनि सालनि खां साफ़ ई आहियो, पर इहो सोचींदा हूंदो त अञा आउं वधीक कुझु कयां, अञा बहितर अञा उनखे करे सघां। सो सिखण जी गुंजाइश, कम जी गुंजाइश हमेशह रहंदी आहे। कोताहियूं कमियूं थियूं हूंदियूं, कोई इशू कोन्हे, पर असां पंहिंजे ओताको बंदि कोन कयूं आहिनि। असीं ग़ाइब नुमाइंदा कोन रहिया आहियूं त टंडो अलायर जे कंहिं बि नुमाइंदे लाइ चइजे दादा उनजी ओताक बंदि हुई, उनजी ऑफिस बंदि हुई, उनजो टेलीफोन नंबर बंदि हो। इहो अलाह जी महिरबानी आहे, टंडो अलायर जो को माण्हू कोन चवंदो त असांजे नुमाइंदनि असांखे रिप्लाई कोन कयो। बेनज़ीर भुट्टो साहिबा से हम बड़े लीडर नहीं हैं, आसिफ अली जरदारी से हम कोई बड़े लीडर नहीं है, ना उनका कोई मैच है ना मुकाबला है। चेयरमैन साहब से हर हल्के में एक अपोजिशन का वोट है, जो मैं कहता हूँ कोई भी खड़ा हो जाए। मैं अब मिसाल दे दूँ, पल साहब मेरे सामने 2013 में इलेक्शन लड़ा, उनका गांव वहाँ, उनकी ज़मीनें वहाँ, उनका सब कुछ वहाँ, मेरे सामने उसने कोई 1800 या 2100, इससे ज़्यादा ना कम, मैं वोट जो बोल रहा हूँ रिकॉर्ड पे हूँ मैं, 2100 वोट उठाए। और जब वो आके लड़ा कहाँ, सिटी एरिया से अकेला कैंडिडेट था, 36,000 वोट उसने लिए। तो अपोजिशन का एक वोट है जो जिसने वोट 3 किस्मों के हैं, एक पीपल्स पार्टी का पक्का वोट, एक अपोजिशन का पक्का वोट, तीसरा स्विंग वोटर, वो जहाँ देखता है कि वो जीत रहा है उसकी तरफ चला जाता है। तो ये आपका सवाल बिल्कुल वैलिड है, बट कोई भी खड़ा होगा ना अपोजिशन में, मैं आपको लिख के देता हूँ कि अपोजिशन का वोट है, वो उठाएगा, वो हर ज़िले में है। हम कोशिश करेंगे कि इस मरतबा कम उठाएं, बट ये आप हिस्ट्री उठा लें, 88 के से लेके यहाँ पे जीतने वाला 12,000 वोटों से जीतता था, हारने वाला 6 से 7,000 वोट लेता था। अब अल्हम्दुलिल्लाह पीपल्स पार्टी का वोट और ज़्यादा बढ़ा है, तो पीपल्स पार्टी का वोट कम नहीं हुआ, अपोजिशन का वोट है, वो कोई भी खड़ा होगा उसको मिलेगा। कोन थींदा आहिनि, सियासत में डायलॉग हलंदा आहिनि, डायलॉग थींदा आहिनि, पर हेसि ताईं सिंध में का बि सीट जेके 12 सीटूं रहियल हुयूं एमएनए एमपी या जेतिरियूं बि हुयूं उहे सभु अनाउंस थी वियूं। सिंध में तव्हां ॾिसो त के पार्टी खे पीपल्स पार्टी अञा ताईं उहो कोन कयो आहे। बाक़ी डायलॉग्स मुसलसिल सियासत में दरवाज़ा बंदि कोन थींदा आहिनि, उहे ॻाल्हियूं अञा हलनि पियूं, अञा हलंदियूं। हूंदो त असां पंहिंजो SSP चेंज कयोसीं, सलीम शाह ते SSP लॻो, तव्हां सभु विटनेस आहियो, उन ज़बरदस्त कारकर्दगी ॾेखारी। हर हवाले सां ॿिया पुलिस ऑफिसर सुठा आया, पर उन शाह साहब जो ख़ासि तौर ते तारीफ़ कंदुसि। ऐं उन खां पोइ वरी निगरान सेटअप में सेटअप चेंज थियो आहे, अब्बासी साहब आयो आहे, अलाह ख़ैर करे हुकूमत अची वञे, इलेक्शनूं थी वञनि 8 फरवरी ते, असीं सभु जेके बि हिते लाइन में वेठा आहियूं या जेके मौजूदीन वेठा आहिनि, साफ़ी दोस्त, इहो असांजो तव्हां सां वाइदो आहे, जेंटलमैन प्रॉमिस आहे, असीं मंशात जे ख़िलाफ़ु आहियूं ऐं इंशाअल्लाह हूंदासीं। फिर ऐं फ़ख्र सां चवां थो, टंडो अलायर में उहो बचाणी साहिब हुजनि, शाह साहब हुजनि, असीं हुजूं, मरी साहब वारा हुजनि, या जेके पार्टी जा दोस्त वेठा आहिनि, को बि टंडे अलायर में न निफ़रत जी सियासत आहे, न इंतकाम जी सियासत आहे। मुंहिंजे 15 साल दौर में या बचाणी साहब वारा वेठा आहिनि, को माण्हू हिकिड़ो अची FIR खणी अचे, इमदाद पिछतावी जे चवण ते मूं ते FIR थी, या ज़ुल्फ़कार बचाणी जे चवण ते FIR थी, या ज़ियाद बास साहब या मरी, को बि असां सॼे टंडो अलायर जी मौज़ून को कर, सभु असांजी सियासत शराफ़त जी सियासत आहे। इन शराफ़त जी सियासत जे करे माण्हू असांखे एजाज़ साहब वोट कनि था। सो तव्हां महिरबानी करे हिकिड़ी ॻाल्हि क्लियर कयो त असां वटि का बि इंतकामी सियासत, मूंखां मीडिया वारनि पुछियो हींअर मुंहिंजे ख़िलाफ़ु पटिशन थी, मूं इहो चयो, अॼु मूंखां NN वारे दोस्तनि पुछियो, मूं चयो इहो पॉलिटिकल हक़ आहे, इलेक्शन विढ़णु पॉलिटिकल हक़ आहे। फ़र्ज़ु कयो असां सां रायला मक्सी साहिब हमेशह इलेक्शनूं कयूं आहिनि, इलेक्शन ख़तमु, ॻाल्हि ख़तमु। सो इंशाअल्लाह ताला हा, बाक़ी जेसि ताईं कम जी ॻाल्हि आहे उनखे बहितर करण जी कोशिशि कंदासीं, जेके शहरनि जा मसइला आहिनि उनखे हल करण जी कोशिशि कंदासीं। छो जो बेनज़ीर भुट्टो साहिबु आहे 2007 में वाइदो वरितो पंहिंजे कैंडिडेट सां, तमाम जी ख़िदमत कंदो, सो असां कोशिशि कई आहे, पर किथे किथे कमियूं पेशियूं आहिनि जिन्हनि खे बहितर कंदासीं इंशाअल्लाह। देखिए, एजुकेशन वर्क्स में करेक्ट करूँ नहीं मिली, वर्क्स की मिली है, एजुकेशन वर्क्स एक अलग डिपार्टमेंट है। देखिए चीज़ें मैंने कहा ना 100% चीज़ें, काफ़ी चीज़ें रही हुई है ना, इंशाल्लाह ताला जैसे गवर्नमेंट कंप्लीट होगी ये चीज़ें जितने भी हैं, क्योंकि हमने अभी अपॉइंटमेंट की चीज़ की थी जो कोर्ट ने बैन कर दी,
तो जैसे अपार्टमेंट से बैन हटेगा, अगर बिल्डिंग है लोग नहीं होंगे तो वो कैसे चलेगी। बिल्डिंग वो भी कंप्लीट है, बिलावल पब्लिक स्कूल वाली, और आपने DHQ देखा है वो भी कंप्लीट है, चीज़ें बेहतर हुई हैं। बट ये जो हम अपॉइंटमेंट कर रहे थे, SCNs हमने कराई थी, अपॉइंटमेंट होनी थी, वो रिगार्डिंग कोर्ट ने बैन लगा दिया ड्यू टू इलेक्शन। जैसे ये ख़त्म होगा इंशाल्लाह ताला आपकी मेहरबानी से आप हमें हमेशा याद दिलाते रहें और हम उस बात पे कोशिश करते रहेंगे। और अरबाब साहब एक मिनट, इंशाल्लाह ताला हम इसको कंप्लीट करेंगे। आप हुक्म करें साहब। देखिए मैंने चीफ मिनिस्टर साहब को ये रिक्वेस्ट की हुई है, अभी तक हुआ नहीं है, कोशिश करेंगे कि वो हो जाए। जी 2 महीना पहिरीं असां खोखर फैमिली पीपल्स पार्टी के जॉइन कयोसीं ऐं गैर मशरूत कंडीशन ते, ऐं मूं पाण पार्टी में अप्लाई बि कयो ऐं उनमें पहिरीं बि तव्हांखे अर्ज़ु कयोसीं कि असां इहो स्टेटमेंट ॾिनी कि जेको पार्टी जो फ़ैसिलो हूंदो उहो असांजो फ़ैसिलो हूंदो। त अॼु असां दोस्त गॾु थिया आहियूं। असीं सम्झूं था कि खोखर फैमिली जो पीपल्स पार्टी में अचणु पाकिस्तान पीपल्स पार्टी लाइ हिकिड़ो तमामु सुठी फेवर जी ॻाल्हि आहे। छाहे कि हिकिड़ो असां मैंडेट रखूं था खोखर फैमिली, लास्ट इलेक्शन जा बि तव्हां रिज़ल्ट ॾिसंदव, त हिन दफ़ा असां गॾिजी सॼी पाकिस्तान पीपल्स पार्टी खे मज़बूत करण जी कोशिशि कंदासीं ऐं जेतिरो पहिरीं वोट आहे उनखे कोशिशि कंदासीं वधि में वधि वोट खणी। ऐं बिलावल भुट्टो चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी जे विजन जे हिसाब सां असीं चाहियूं था कि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो किलो आहे टंडो लाइ ऐं उनखे बरक़रार रखूं। जो हमारा हल्का है, जो हमारा असुर उसुर है जिस जगह पर, तो हम ज़्यादा से ज़्यादा पीपल्स पार्टी कैंडिडेट को सपोर्ट करेंगे और साथ मिलके इनको इंशाल्लाह जितवाएंगे। समझूं था कि पाकिस्तान पीपल्स पार्टी सां गॾु रही जेका बि रहल कम आहिनि इंशाल्लाह कोशिशि कंदासीं कि उहो सभु कम पूरा वठूं। साईं यारनि खां जेॾी महिल इक़्तिदार में अची वञनि, हींअर त इहा ज़रूरी कोन आहे इहा ॻाल्हि रखणु, पर जॾहिं महिल इक़्तिदार में अची वेंदा त इंशाल्लाह जेका रहल कम आहिनि। मेंबर बि आहियां पार्टी जो मक़सदु मुंहिंजो जमहूरी हक़ थो थिए, को बि माण्हू बीह सघे थो, त मूं अप्लाई कयो पंहिंजी मर्ज़ी सां, पर मक़सदु ॻाल्हि त माण्हू जॉइंट में हलंदो आहे न, हर को माण्हू ॾिसंदो आहे मौक़ो मिले न। तव्हां हिकिड़ी तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां त जॾहिं जेके अपोजिशन में हींअर बीठा आहिनि उन्हनि जो पीक टाइम हो, जॾहिं उरूज जो वक़्तु हो, असां उन ज़माने में अॼु ॾींहं ताईं उन्हनि जे बंगले ते कोन विया आहियूं, हुननि सां गॾु न चांहि पीती आहे, न उथिया आहियूं न वेठा आहियूं। जॾहिं आहियूं ई पीपल आहे त असां पंहिंजी पार्टी में न पंहिंजो घर छॾे केॾांहुं वेंदासीं, असां कोन वेंदासीं। ॿियो त लोकल सतह जी इलेक्शन हूंदी आहे, लोकलिटी में पोइ छा आहे जो बिरादरियुनि जा प्रेशर हूंदा आहिनि, तंहिंजे करे उहो असां मुंहिंजो अॻियां अचणु ज़रूरी हो ऐं मूं इहो सम्झो पिए त आउं इलेक्शन विढ़ां त उन में क़ौम जी भलाई आहे। तव्हां ॾिसो पिया अॼु जेकॾहिं टॉप ते पूरे ज़िले में डिस्ट्रिक्ट में का UC वञे पई थी, UC मिसणु। ॿियो अर्ज़ु करे छॾियां, इलेक्शन आवाम में विढ़बी, जेका हींअर पीपल्स पार्टी खे अपोजिशन आहे उहा सिर्फ़ु फेसबुक ते NN ऑफिशियल ते या टंडोवाला यार न्यूज़ ते या व्हाट्सअप ग्रुपनि में इलेक्शन कोन हलंदी। इलेक्शन थींदी त उन जी ख़बर पइजी वेंदी घणे वीह सौ थो थिए। पीपल्स पार्टी मुतहद आहे, असीं सभु इंशाल्लाह असांजा जेको सो NA ऐं PS जा जेके कैंडिडेट आहिनि उहे भारी अक्सरियत सां खटींदा, ख़ाली हितां कोन खटींदा, पूरो सिंध पूरो पाकिस्तान खटींदा। इंशाल्लाह बिलावल साहब खे हिन मुल्क जो वज़ीर आज़म कंदासीं ऐं उन में ई मुल्क जी बहितरी आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जी अॼु ई असां सभु हिते बचाणी हाउस ते गॾु थिया आहियूं त जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे लीडरशिप जे तरफ़ां इहे अहकामात आहिनि त जेके पार्टी जे तरफ़ां अप्लाई कयल हो टिकट जे लाइ ऐं जेके पार्टी जा कैंडिडेट आहिनि, छो त पार्टी जो जेको फ़ैसिलो उहो अची वियो आहे ऐं उन फ़ैसिले खे असां फ़राख़ दिली सां जेको आहे उनखे क़बूल कयूं था, छो त पाकिस्तान पीपल्स पार्टी वाहिद पार्टी आहे जेको जमहूरियत ते यकीन रखे थो, जंहिं असांखे हर तरीक़े सां जमहूरी हक़ ॾिना आहिनि। जीअं असांखे अप्लाई करण जो हक़ ॾिनी त अहिड़े तरीक़े सां हू इहो बि असांजो हक़ आहे त अगरि पार्टी जो जेको फ़ैसिलो आहे उहो थियो आहे त उनखे बि असां अहिड़े तरीक़े सां ई क़बूल कयूं। त उन हिसाब सां जेको आहे हीअ अॼु गॾिजाणी थियो आहे, उन में असां जेको आहे पंहिंजे लीडरशिप जे अहकामातनि खे मद्देनज़र रखंदे असां जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कैंडिडेट जे साम्हूं जेको आहे विदड्रॉ थियूं था। हाणे ईअं त कोन्हे, पर हाणे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो स्टाइल आहे ऐं असां नौजवान आहियूं, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे अञा एक्सपीरियंस बि सिखूं पिया ऐं इन शयुनि मां
गुज़रूं बि पिया ऐं कोशिशि बि आहे त नौजवाननि खे मिलणु घुरिजे ऐं इहा हर नौजवान जी ख़्वाहिश आहे त आऊं कंहिं सुठे मंज़िल ते हुजां कंहिं सुठे मक़ाम ते हुजां त उन में इहा असांजी पंहिंजी बि ख़्वाहिश आहे त उन हिसाब सां जेके क़बूल कयूं था।